अलैकुम नाज़रीन, धरती टाइम्स से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। रौती इमाम मोहम्मद रमज़ान मलिक जी ख़बर शामिल कंदासीं। कमू शहीद मिल इंतज़ामिया जूं आबाद घरनि सां नाइंसाफ़ियूं चक शहबाज़पुर सर्किल ऑफिसर ऐं रौती सर्किल ऑफिसर पाण में मिली भगत करे रिश्वत जो बाज़ार गरम करे छॾियो आहे। पैसा वठण खां बग़ैर का बि कमनि जी ट्राली पास नथी थिए। कमू शहीद मिल जी इंतज़ामिया पारां हिकु माण्हू उगाड़ीअ लाइ मुक़ररु कयो आहे, जंहिंजो नालो सैयद लाल शाह ॿुधायो पियो वञे, जेको पैसा वठी ट्राली पास कराए थो। फ़ी ट्राली 1000 रुपया वठी पास कराए थो। चक शहबाज़पुर ऐं रौती जे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। आबादगारनि ॿुधायो त हिकु बारिशनि सबबु कमनि खे काफ़ी नुक़सानु थियो आहे। वरी कमू शहीद मिल इंतज़ामिया जूं बदमाशूं आहिनि, जेको रिश्वत ॾिए थो तंहिंजी ट्राली पास कनि था। जेको ग़रीब आबादगार आहे तंहिंजी ट्राली पास नथी थिए। हुननि DC घोटकी उस्मान अब्दुल्ला खे अपील कंदे चयो त कमू शहीद मिल ख़िलाफ़ु जल्द खां जल्द नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे।